ये आइस जेकी आहे निंड न ॼाणींदी आहे। हिकिड़ो 2 फुर पीती त पोइ 24 कलाक निंड न ईंदी ऐं 3 पीती त पोइ 3 ॾींहं निंड न ईंदी। नशो वेशीपन जो आहे, बंदि करायो वञे। भाननि में पोइ बि न त 50 ॼणा पियनि था। नंढा बि आहिनि, नंढी उमिरि जा बि आहिनि, वॾी उमिरि जा बि आहिनि। वेशीपन न मां ॾिसंदो न भेण ॾिसंदो। वेशपन जो नशो आहे। बल्ब में पीबो आहे, सेवर में पीबो आहे, वठण किथां उहो मूंखे ख़बर आहे, मां न ॿुधाईंदुसि छो त अॻियां उहो पावरफुल आहिनि, माराए विझंदा मूंखे। इहो बंदि थियो वञे न त न अॻिते वधंदो समाज, न अॻिते वधंदो खानदान। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे आइस ऐं क्रिस्टार बंदि थी वञे। क्रिस्टार बि वॾो नशो आहे, आइस जो पी आहे जेको न ग़रीबी थो ॾिसे न अमीरी थो ॾिसे, सभिनी खे लुटंदा। मुंहिंजी उमिरि 22 साल आहे। मां 15 सालनि खां मूंखे हिकिड़े माण्हू फासायो। मां चर्च पीअंदो हुउसि, मूंखे चर्च न मिलियो। मूंखे चई चर्च ते पी। मूंखे ख़बर न हुई नंढे हूंदे छा आहे चर्च आहे आइस आहे। पोइ मूंखे हिकिड़े ट्रक वारे पठाण पियारियो आहे हीरोइन, जेॾीमहिल मूंखे आइस न मिली। पोइ हीरोइन पीतमि। हीरोइन पीअण खां पोइ बि मूंखे हीरोइन न मिलियो त उन पठाण मूंखे क्रिस्टार पियारियो। क्रिस्टार बि मूं पीतो आहे। पर इहे सभु नशा आहिनि जेके वॾा, उहे वेशीपन जा आहिनि ऐं लुटेरीगिरी कराईंदा। न हूंदो ग़रीब, न हूंदो लुटींदो फुरींदो। हींअर लाई खपाईंदो न, हाणे माना घटि करण ई कयां थो, पर महीने खां पोइ मूंखे वातां रत थो अचे, पोइ पियणो थो पए मजबूरी खां। बचण लाइ कयां थो, जे मजबूरी थी पए, वातां रत थो अचे, पोइ इन करे पियणो थो पए मूंखे। न त मां छॾण जी कयां थो। मां आगा खान मां अस्पताल मां बि थी आयो आहियां, पर डॉक्टरनि जूं दवाऊं बि असरु नथियूं कनि हिन नशे। हिन नशो न हूंदो, बंदि हूंदो, अॻियां डीलर पकड़िजी वेंदा, पर न मिलंदो न कंदासीं।